औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मौलवी इब्राहिम साहिब दा उनकी याद में थियल शेर सामेन हज़रात के सुनाई वञे थो। अजब संगत साथ सारियो मौलवी इब्राहिम, जंहिं नवाहिद खे विसारियो मौलवी इब्राहिम। हमेशह रब खे यादि कंदो, अला सुवाल कंदो, अलाह अॻियां हाज़िरी आवज़ारी, इन नमूने जो माण्हू। सिंध सारीअ खे सुधारियो मौलवी इब्राहिम। कई मुनाज़रा सिंध पाकिस्तान में थिया जंहिं मौलवी इब्राहिम जी शिरकत हुई। कई मुनाज़रे में पीरें मुशरिक़नि खे हटायो, ही मौलवी इब्राहिम साहिब कम कया। त सिंध सारीअ खे पिणु तौहीद जी दावत ॾिनी। मौलाना इब्राहिम साहिब पछमी हुआ। कच्छ ककर मां कुफर टारियो मौलवी इब्राहिम। इन सां गॾु कच्छ ऐं ककर, जंहिंखे पाण लुणियूं चवंदा, जंहिंजो हाल अॼु न्यारे जहिड़ो न आहे, पर उन वक़्तु कच्छ मां अना ऐं ककर इन मिणी मां जेके माण्हू मुशरिकी जी हालत में गिरफ़्तार हुआ, उन मिणी खे हिकिड़ाईअ जी, अलाह जी तौहीद जी दावत ॾिनी। अॻबवा आलम घणा कच्छ सिंध में सालम सुनी, पर ढके वेठा हुआ मथे ते हक़ चवण खां से चुनी। अॻे पिणु कच्छ ऐं सिंध में आलम हुआ, पर हक़ जी ॻाल्हि चवणी एॾो ॾुखी आहे त मथे ते चुनीजे, पाण जंहिं खोंबी चवंदा, या पूतारो हुनखे सिंध में सिंधी ॿोली में चुनीजे, त उहो मथे सां लियो ढके ने माटका वेठा हो, चइबो आहे मथे सां गंदी विझो वेठो आहे, चए नथो। त अहिड़ा आलम हुआ जी मां कपिड़ा मथे सां ढके ने पेट पारला करे सची ॻाल्हि कीअं चवंदा हुआ। मौलवी इब्राहिम साहिब अलाह ते भरोसो करे ऐं सची ॻाल्हि चई। अॻबवा आलम घणा कच्छ सिंध में सालम सुनी, पर ढके वेठा हुआ मथे ते हक़ चवण खां से चुनी। करे का कोन था खाईंदा हुआ कारें कुनी, बंद तिन जो कूत खारियो मौलवी इब्राहिम। करे गाऊं मथां कोहे मथां काह करे कुनी मथे पुॼंदा हुआ, कुनियूं खाईंदा हुआ। उर्स फलाणे माण्हू जो, हुन पीर जो, हिन जो, हुन जो, अहिड़ो करे मड़ाए, यानी ज़ेगी चाढ़ाईंदा हुआ, जीअं अॼु पंहिंजे अक्सर कच्छ में ई हले पियो। सौट ऐं मासात मिड़ी मां ओहिल जे मास ते, कुल बगड़ना मिसल बिगड़िया भत भुॻे जी बास ते। मां धोबिया मुर्दार चई ही ख़ैर ख़ालक वास्ते, कुख भरे किन थे कुआरियो मौलवी इब्राहिम। मां धोबिया क़ुरान जी आयत आहे त अलाह जे नाले खां सवाइ ॿिए जे नाले ते कुनी करणु या ॿिए जे नाले का शइ खाइण हराम आहे, ऐं अलाह जे नाले खां सवाइ ॿिए मथे क़ुर्बानी करणु इहो पिणु हराम आहे। पोइ उन ज़माने में पीरनि जे नाले मड़े कुनियूं कंदा हुआ, ॿकरा कोंदा हुआ, त ही मड़े शिरक कुफरो। पोइ ते कई माण्हू वरी खाई द्रो करे बि मौलवी इब्राहिम जी को वखण कंदा हुआ। कुख भरे किन थे कुआरियो, कुख भरे पोइ कुआरींदा हुआ मौलवी इब्राहिम। हाणे समय जी वाखण करे थो। पीर पछमाईअ जी पूॼा हुई, पछम में आम जाम, कई समा तंहिंजा सलामी पिया कंदा हुआ राम राम। त पीर पछमाई जी पूॼा पाण वटि आम हुई। जॾहिं पछमाई मथे मच ॿरंदो त पंहिंजा माण्हू उन ॻोठे मां पछमाई साम्हूं हथु ॿधी हिकिड़ो पग मथे खणी न खुच में अटकाए पोइ हिकिड़े पगे ते बीहंदा हुआ ऐं चवंदा हुआ त जी पछमाई, जी पछमाई, जैसी मच उधी हुई। पर सामी अहिड़ो ॾाहो हुजे, ॾांढा सूर ते विझंदो, झपाटी उधी हुजे, ख़ैर जो मुंड विझे त आधी तो माने उबो हुजे न। पीर पछमाई जी पूॼा हुई, पछम में आम जाम, कई समा तंहिंजा सलामी पिया कंदा हुआ राम राम।
मच ॾिसी कुनियूं कयूं पोइ कयूं सामीअ जो सलाम तिन खे दर दावर जो ॾेखारियो मोले अब्दरीम ती पा मथे वॾी क़ुर्बानी कयईं जो क़ौम सॼो मुंहुं बदिलाए पीरे फ़क़ीरे खां अलाह जल शान अलाह जे घर काबतुल्लाह न मुआड़ कयईं त आंजो बचा हिन ॻाल्हि में अथई अलाह जे घर काबे न मुआड़ करियो अॻु निमाज़नि जूं निमाज़ूं हुआ ठला ठूंगा ॿ टे ॻोठ में कई चंद माण्हू अहिड़ा हूंदा हुआ जेके नमाज़ पढ़ंदा हुआ पर गल सलत हूंदी हुई निमाज़ जो उबा त झपाटे पल अथऊं चए निमाज़ त पूरी थी हुई अॻु निमाज़नि जूं निमाज़ूं हुआ ठला ठूंगा ॿ टे मस मथो पट ते लॻो खयो वरी सजो साजर सटे मथो पट ते लॻो की न लॻो वरी झपाटे खणंदा हुआ इहो करगण ॻोड़े विचां पियो कांग कण झटपट झटे त ॻोड़े विचां कांग मथे माण्हू खेत्र में घोबड़ में खड़ो विझे कांग खे हणे पोइ कांग ते विचां संग में धक हणे चओ झकी उन कण अचेसि ईअं नमाज़ूं हुयूं कर गण ॻोड़े विचां पियो कांग कण झटपट झटे तिन खे सही सजदो सेखारियो मौली अब्दरीम तिन खे सही सजदो त सजदे मां आई सुभाणे रबी आला पढ़ी ऐं ड्रॉ करियो तहिड़ो यानी सजदो खणो ईअं न त ठूंग लॻी न लॻी इहो को अलाह खे नमाज़ पसंदि आहे ऐं सजदे में किरी पियो रुई पेशानियूं ज़मीन ते मथे अलाह खे सॼो पोकारियो त आंजूं दुआऊं मड़े अलाह क़बूल करे कई ख़ुदा कारण ख़ैरात क़बरनि विच कुठल जाइ इबरत जी जिते मजमो मानी जा मुठल ख़ैरात अलाह कारण आहे पोइ उन ज़माने माण्हू मड़े क़बर ते ऐं पीरे फ़क़ीर मड़े ते ख़ैरातूं कंदा हुआ जाइ इबरत जी जिते मौज क़बर मथे मौज मानीअ जा मुठल हथ हज़ारनि वटि बदन पर हिकिड़े रब खां रुठल तिन खे परवर ॾे पुकारियो मौली अब्दरीम मिणी खे राज़ी कंदा हुआ अलाह हिकिड़े खे राज़ी कीन कंदा हुआ पोइ मौली अब्दरीम में जेके ॾसें ताईं हेॾां अलाह खे राज़ी करियो पीरे फ़क़ीरे क़बरें पोइ ॿिए में ॾांहुं कीअं न वरे पोइ अलाह जी फज़ल सां माण्हू इन ॻाल्हि मथे आया हाज़रनि खे हुज़ूर कलब हरगिज़ हो हासिलात जॾहिं पाण लॻाए अलाह अकबर जी लात लोक में लालण खटियो लाइक लक़ब हयल सलात मुई जमात खे जियारियो मौली अब्दरीम अलाह हिकिड़े मथे तवकल रखी दीन जो नारो है त जमात मौली अब्दरीम बेड़ी जाम अथई हालांकि मणे माण्हू पोइ नमाज़ी बनिया अलाह खे पुकारण वारा बांगूं ॾियण वारा तकबीर हणण वारा मोर साहिब जो अक्सर अचण वञणु पाकिस्तान सां हो टेपरा पाकिस्तान वियो उहा वरियो तर कुंवार मां करियो पोइ ध्रुबाड़े वटां बांगूं सुणंदो आयो पोइ ॾिनार मां आयो त इहा चइमो ॾे बांगूं मड़े माण्हू बांगूं ॾिनो पिए शिव जी लुणीअ पुॻो तहिड़ो उते चई त मूंखे ई उमेदु हुई त अलाह तबारक ताला जी ॻोठे मणी में अलाह जो नालो भुलूं थी अॼु उतां ऐं हिकु पुॻो ई आहे त इन विच में मड़े बांगूं ॻोठे जूं मूं सुयूं त मुंहिंजी यानी अलाह पाक उमेदु पूरी कई जेकी मुंहिंजी मन में ॻाल्हि हुई त अलाह उन माण्हू मणी खे तोई थी बनाए बांगे ॾियण वारा बनाए जी ॿी शहर में मोसा पढ़ी दुआ में चई त हो मंज़ूर मूंखे आहे प्यारा अर्जमन अलाह खे चए थो हो मंज़ूर मूंखे आहे प्यारा अर्जमन त दस्तो जबल में करियां नाम तुंहिंजे खे बुलंद त आऊं जबल पुठे भरे में तुंहिंजे नाले खे बुलंद करियां थी की माण्हू कुफर पिया ॻाल्हाई इन ज़माने में अलाह जो नालो हुजे ओ मंज़ूर मूंखे आहे प्यारा अर्जमन दस्तो जबल में करियां नाम तुंहिंजे खे बुलंद बोए पोइ ॿुधां तुंहिंजूं तवारूं मंझ वलारनि हंधि हंधि पाक परवर बाज वारा बाज छाया करती मां उल मां ज़ुबे बि आई तूं आगे अलाम
समझ त कहिड़ो साफ़ आहे मुंहिंजे कादर जो कलाम। ये क़ुरान जी आयत है जंहिंमें अलाह पाक गैरुल्लाह जो खाइणु हराम कए त उन आयत में त अलाह कहिड़ो न साफ़ हुकुम फरमाए त इंसानु सम्झी सघे थो त हीअ त हराम आहे, पर तंहिं हूंदे बि माण्हू हराम ते गोॾा खोड़ा पिया आहिनि। माउ हिल मां ज़ुबे ॿई आयतूं आगे अलाम, सम्झ कहिड़ो साफ़ आहे कादर जो कलाम। कन पिया तावीलूं तिन में गर्ग गर्दन जा ग़ुलाम, तिन खे उन्हीअ मां उकारियो मोली अदरी। त पेट भरू मुला उन में गर्ज़ ऐं तावीलूं कंदा हुआ त हिन में हले ई उर्स हिन में कीअं न खेण में मड़े अहिड़ो से खाधो हलंदो पियो। अॻे यानी कच्छ में हाजी सलेमान वियो त उते ई उर्स जो थोरो खाधो तयारु कयो त ओड़ो भत खाधो में त बोले पंहिंजे हाजी सलेमान उनखे मन कयईं भई त हराम आहे, ॿिए अलाह खां सवाइ ॿिए जे नाले झुको पार थियूं था मड़े हराम आहे, पाण खाधो न खपे। पर कच्छ में उते जा को माण्हू हुते जो अहिड़ा अंगारिया हूंदा त मिठो खाओ न ई खाइणु ॾिजे, को अथई पाण खाधो रधियला थो न ऐं मथे केतिरो हिन माण्हू ते पाण खे चई त ई मड़े अहिड़ी तरीक़े सां उन्हनि जूं तावीलूं करे ऐं माण्हू खे खाराईंदा पिया। कन पिया तावीलूं तिन में गर्ग गर्दन में ग़ुलाम, तिन खे सही तिन खे उन्हीअ मां उकारियो मोले अदरी। ज़ाल पुट ऐं माल पण पोख में पतियार पी, ज़ाल पुट ऐं माल पण पोख में पतियार पी। माल माण्हुनि में मर्द वेले हुआ फिरंदा फ़क़ीर, कंहिं बि शइ में हक़ न सम्झंदा हुआ हक़ ताला जो हक़ीर। दर दर धणीअ खां तंहिंखे धिॼारियो मोली अदरी। त माण्हू पोखे में पण पीर जूं पतियूं रखंदा हुआ, हेतिरियूं सही त हिकिड़ी सही खेत्र मां पीर जे नाले कंदा हुआ, हेतिरा कांबा त हिकिड़ो कांबो पीर जो। हालांकि अलाह तबारक व ताला जेको मींहुं साहिबु बारिशी थिए खेत्र आबाद करे उन जे नाले कीअं न ऐं पीरे खे ॾींदा पिया हुआ, त एतिरी पावट यानी गुमराह हुई। वात वादत अधी वठाए रब जे साणनी, रहमतुल्लाह अलैह नत मथना मेरण जो वसेमी। पंहिंजे साथीअ ॾे पंहिंजे साईं ॾे सुधारियो मोली अदरी। अॻु न सघंदो हो को कुझु ई हिकिड़ाई जो हरफ, पोइ रखी कादर ते कम तोई दो फेरे हर तरफ़। उमिरि त आलम दीन जी हुई 70 सालूं सरफ़, तंहिंमें पूरो फर्ज़ पारियो मोली अदरी। कर अदब खातून करीमा ते कर्म कादर करी, जा समय साहिब संधी धीअ कच्छ ॾिनारा में मुकी। अर्ज़ आमद जो त इदन सिरातल मुस्तक़ीम, कल्ब कल में साण उजारियो मोली अदरी। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।